अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 121 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 122 किस्त नंबर 42। दोस्तों हीअ मिस्टेक जेका आहे सा कैमरामैन जी मिस्टेक आहे। दोस्तों हिन सीन में ही शख़्स अञा डायरेक्टर जे तरफ़ ॾिसी रहियो हुयो ऐं डायरेक्टर हिन खे सम्झाए रहियो हुयो त छा करिणो आहे, पर दोस्तों उन खां अॻु कैमरामैन कैमरा चालू करे छॾी ऐं दोस्तों हिन शख़्स जो ध्यानु अञा डायरेक्टर में ई हुयो ऐं ॿिए तरफ़ जॾहिं कैमरा चालू थी वई त हीअ मिस्टेक थी वई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 123 किस्त नंबर 42। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमला जे पुठीअ ते गौर कयो त हिन हमला जी पुठीअ ते तव्हांखे कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र ईंदो। दरअसल हीउ शख़्स हितां गुज़री रहियो हुयो ऐं कैमरामैन जे भरिसां गुज़री रहियो हुयो त कैमरामैन जो पाछो हिन जी पुठीअ ते अची वियो। हीउ ॾिसो दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 124 किस्त नंबर 42। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 125 किस्त नंबर 42। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरा जो ट्राईपॉड जो पाछो साफ़ नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों कैमरा जे ट्राईपॉड जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 126 किस्त नंबर 42। दोस्तों हीअ औरत हिन ड्रामे जे मुताबिक़ हिन ड्रामे में मारिजी वई आहे ऐं हिते भूत थी आई आहे। दोस्तों तव्हां हिन जे नक ते गौर कयो त हिन खे नक में जेको हीउ कोको लॻल आहे, छा भूत ऐं आत्माउनि खे नक में कोका लॻल हूंदा आहिनि या फुल्का लॻल हूंदा आहिनि? दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे। ऐं उन खां अलावा हिन सीन में वरी इन साॻी औरत खे नंहंनि ते नील पॉलिश लॻल आहे। छा भूत नील पॉलिश लॻाईंदा आहिनि? दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिन खे नील पॉलिश हिन सीन रिकॉर्ड करण वक़्तु न लॻाइणु खपे। हा दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल मिस्टेकूं न वठिजो। ऐं उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।